वेझो मल पहलवाननि दीदार शर बीमारी सबब बिस्तरे भेड़ो थी वियो आहे। वारसनि जो चवणु आहे त हुननि इलाज ते अलॻि तलॻि खपाए छॾियो आहे। सरहदी वारा सहायता कनि। रिपोर्ट करे रहियो आहे अब्दुल सत्तार शर। गोठ वालिन शहर में मौजूद आहियूं जिथे मल पहलवान दीदार अली शर गुज़िरियल 3 सालनि खां खटे भेड़ो आहे। अचो तुंहिंजे वारसनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। तुंहिंजो छा चवणु आहे? दीदार शहरो मल विढ़ंदो हाणे त 3 साल अथसि। हिनखे पोइ अलाए बीमारी का अथसि पंहिंजी फाले अथसि अलाए छा उसबन खां सफ़ा अलॻि आहे। ज़बान ते कंट्रोल अथसि। ॻाल्हाइण ॿोलण न आहे। पंहिंजी घर जी हर शइ विकिणी दवा कराई। हाणे त का शइ कान अथसि। वसारनि खे असां अपील था कयूं वज़ीर आला खे वज़ीर आज़म खे जेके बि वसारा आहिनि ख़ुदा वास्ते हिनजी का इलाज कराइनि। यतीम मिसकिन ग़रीब आहे बीमार पियो आहे ज़ाल दिल जी मरीज़ अथसि उहा मिशन वाईंदी आहे। का शइ कान्हे का ॿियो साना हिकु जाइ ते पियो आहे। छो इलाज बि करायो त मिसकिन त पोइ जेको नथी सघे ज़बान ते कंट्रोल अथसि। हिकु जाइ ते पियो आहे ॻाल्हाए नथो सघे। मिसकीन आहे। दीदार शहर हिनजी मदद कई वञे। हे बीमार आहे। हिनखे 2-3 साल थी विया आहिनि। हे सिंध पहलवान आहे। सिंध जो पहिरियों जोड़ जो मल हुयो। हे मिसकीन बीमार पिया हिनजी मदद कई वञे। लॻाए मुंहिंजो पीउ आहे 3 सालनि खां वठी बीमार आहे। असां वटि जेका हर शइ हुई उहा खफ़ा हिन इलाज करायो आहे। हाणे खणींदा वञो त वॾी महांगी दवायूं था लिखिजनि। मां ख़ुदा वसारनि खे अपील थो कयां त मुंहिंजी मदद कनि। हिन इहो ई सिंध गवर्नमेंट वफ़ाक गवर्नमेंट ऐं ॿिनि वसवारनि खां इहो मुतालबो कयो आहे त ख़ुदा मदद कई वञे। कैमरामैन ज़मीर मंशर सां गॾु अब्दुल सत्तार शर, KTN न्यूज़, ठरी मिरवा। नाज़रीन, जाली डोमिसाइल